जी बिल्कुल असां वक्त मौजूद आहियूं हैदराबाद कासमाबाद में, जिते डायरेक्टर स्पोर्ट्स सिंधी यूनिवर्सिटी मैडम मुख्तियार भट्टी असां सां गॾु मौजूद आहे। जेका हींअर तव्हां सूरत हाल ॾिसो पिया सिंध में, जेके कोरोना वायरस जे हवाले सां 15 ॾींहं लॉकडाउन लॻो पियो आहे, जेके डेली वेजिस ते कमाईंदड़ माण्हू आहिनि उन्हनि लाइ राशन जी ज़रूरत इंतिजाम करे वई आहे। इन राशन जे हवाले सां इन मैडम मुख्तियार भट्टी असांखे ऑर्गनाइज़ कयो आहे। मतिलबु मिसाल तौर असांखे घुरायो अथई त आउं उन ग़रीबनि ताईं राशन पुॼाइण थो चाहियां। छा असांजी मैसेज इन आवाम ताईं पुॼी वञे त मतिलबु आवाम ताईं इन तरीक़े सां पुॼे त मिसाल तौर जीअं गवर्नमेंट जो ऐलान थी चुको आहे त असां माण्हुनि ताईं राशन पुॼाईंदासीं। अञा बि गवर्नमेंट जो राशन कंहिंजे बि घर ताईं अञा कोन पहुतो आहे। इन हवाले सां आवाम जेको पंहिंजे खीसे मां पंहिंजे पघार मां पैसा कढी करे इन ग़रीब आवाम खे राशन ॾियनि था। इन हवाले सां असां अॼु मैडम मुख्तियार भट्टी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन जो छा चवणु आहे। जी महबूब जमाली ऐं मज़र जमाली जी ॾाढी शुक्रगुज़ार आहियां, थोराइती आहियां। हू मूंखे वक़्तनि ब वक़्तनि मुंहिंजी बि मदद कंदा रहंदा आहिनि ऐं मुंहिंजी आवाज़ खे टीवी ते ऐं सोच जे प्लेटफॉर्म ते अॻिते वधाईंदा रहंदा आहिनि। जीअं मां सिंधी यूनिवर्सिटी में ॿुधाई चुकी आहियां त स्पोर्ट डायरेक्टर आहियां, त मुंहिंजे स्पोर्ट्स खे बि काफ़ी हुते हू ऑर्गनाइज़ कंदी आहियां, त हू काफ़ी अॻिते वधाइण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं सभिनी खे असांजे वाइस चांसलर असांजी यूनिवर्सिटी जे ॿियनि मेंबरनि सां के बि मक़सद मिली करे उन्हनि खे ॾेखारींदा रहंदा आहिनि त स्पोर्ट्स में छा थी रहियो आहे। त अॼु मां हिन प्लेटफॉर्म ते अॼु वरी पंहिंजी हिननि लॉन्च जो आहे ऑर्गनाइज़ेशन खे बि लॉन्च कयो आहे, त हिन में मुंहिंजी मदद करणु आया आहिनि। मां ॿिन्ही ॾाढी वॾी वॾी थोराइती आहियां ऐं तव्हांखे रिक्वेस्ट कंदसि त जंहिं मुंहिंजा कमु थींदा रहनि त अॻिते मूंखे हिन में मुंहिंजी मदद कंदा रहंदव। तमामु वॾी महिरबानी, थैंक यू वेरी मच। वाइट कलर आहिनि जंहिंजे साम्हूं हथ न था सघनि, कोई बि हींअर फाका कशी में आहिनि, उन्हनि जे बारे में तव्हां छा चवंदा? जीअं मूं तव्हां सां हींअर 2 मिंट पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि कई त उहे वाइट कलर ई हुआ जेके रोज़ाने 2000 3000 4000 ॿुधाए पई त मां मुंहिंजो मुड़ुसु भेण कमाईंदो हुयो, जेको अॼु हू असां पंहिंजा हथ ॾियण वारा हुआ पर अॼु असांजा हथ वठण वारा थी विया आहिनि। सो कल्ह उन मूंखे माना अहिड़े दॿनि लफ़्ज़नि में हुननि चयो त ॼण को जीअं त उन्हनि खे इहा ख़बर आहे त असां हमेशह ग़रीबनि में थोरी घणी मदद कंदा रहंदा आहियूं, त हुन ईअं ई चयो त ॼण हिन दफ़ा अगरि तव्हां कुझु ॾियो त असांजे घर ॾांहुं बि नज़र कजो। त इन सां अंदाज़ो इहो ई थिए थो त वाइट कलर त वीचारा शर्मिंदा हूंदा आहिनि, हू घुरंदा बि कोन, ज़ाहिर आहे हू छो जो हमेशह पाण ॾियण वारा हुआ त हाणे हू वठंदे बि शर्म था कनि, पर हू ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं कढे ऐं हीअ महसूसु कराईंदा आहिनि त असां बि हींअर बुखायल आहियूं, त अगरि हाणे तव्हांखे कुझु मिले या को मदद कयो त असांजी बि करे वञो। वाइट कलर जी इहा हालत अथव। जेका हीअं तव्हां फ़िलहाल इहे इदारे जो ऐलान कयो त माण्हू कीअं राब्तो कनि, कीअं तव्हांखे डोनेट कनि, कहिड़े हिसाब सां तव्हां? बसि ही मुंहिंजी अॼु मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे पंहिंजी माउ जे नाले ते, बाबा जे नाले ते, त मुंहिंजी माउ जो नालो जन्नत हो, मां जन्नतल मुख्तियार जे नाले सां हिकिड़ो ऑर्गनाइज़ेशन अॼु खां तव्हांजे प्लेटफॉर्म तां सोच जे प्लेटफॉर्म तां मां अनाउंस पई कयां। त मुंहिंजी बसि इहा ई कोशिशि आहे त इन खे मां अॻिते वधायां ऐं जो को नंढो सो इदारो खोलियां या को मदरसो लॉन्च कयां। त मां सभिनी खे रिक्वेस्ट कंदसि त मुंहिंजी हिन कॉविश खे, मुंहिंजी हिन नियत खे ऐं पंहिंजे माउ पीउ जे नाले ते जेके असां स्टार्ट कयूं ऐं जेको कुझु कयूं था त मुंहिंजी मदद कनि। ऐं मुंहिंजो नंबर आहे, टेलीफोन नंबर मां अनाउंस कयां थी, मूंसां इन ते राब्तो कनि। सिंधी यूनिवर्सिटी में मां जॉब कंदी आहियां, हुते मां स्पोर्ट डायरेक्टर आहियां। अगरि हुते मूं वटि हिन हालात खां पोइ या पहिरीं या मूंसां कॉन्टेक्ट करे सघनि था त करे सघनि था। अलरी विलास मुंहिंजो घरु आहे, मां पंहिंजो नंबर शेयर कयां थी, तव्हां मुंहिंजो नंबर वठो ऐं तव्हां मूंसां उन ते ॻाल्हाए सघो था। मुंहिंजो हीउ नंबर आहे, मोबाइल नंबर आहे ज़ोंग जो 031428077991। हीउ सोच टीवी जे प्लेटफॉर्म ते ऐं उन्हनि जे पंहिंजो स्क्रीन ते हली रहियो आहे ऐं इन ते मुंहिंजो इहो नंबर तव्हां सेव कयो ऐं खणी सघो था। ऐं मूं अञा अॼु हीउ नालो अनाउंस कयो आहे ऐं स्टार्ट कयो आहे। मां थोरी घणी माना कमु कंदी रही हुअसि पर मां बाक़ाइदगी सां मां पंहिंजे अम्मा जे नाले सां या ऑर्गनाइज़ेशन लॉन्च न कई, पर हालात हींअर एॾा ख़राबु थी विया आहिनि त हिन शायदि हीउ मूंखे हिकिड़ो सुठो मौक़ो मिलियो आहे। अलाह माफ़ करे हिननि हालात ऐं वक़्तनि खां रब्बुल आलमीन शायदि अलाह से मुंहिंजी हिन में मदद करे ऐं मुंहिंजी मदद करे त महिरबानी कंदो। तव्हां सभिनी खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त मूंसां बांह ॿेली थियो, मुंहिंजा मददगार थियो ऐं मूंसां गॾु कमु करण में मुंहिंजी मदद कयो त मां इन खे अॻिते घणे मां घणो ऐं इन खे वधाए सघां। तव्हां सभिनी जी महिरबानी।
तुंहिंजो नालो ॿुधायो। तव्हां ॾिठो त असां मैडम मुख़्तियार सां ॻाल्हि ॿोल कयोसीं। हुन पंहिंजे अम्मा जे नाले जन्नतल मुख़्तियार जे टेस्टमेंट जे नाले सां हिकिड़ी ऑर्गेनाइज़र क़ाइमु कई आहे। उन हवाले सां ही राशन पहिरियां बि इलाही घरनि ताईं पुॼाए चुका आहिनि। उन खां अलावा 50 थैलियूं हिननि तयारु करे ग़रीबनि ताईं पहुचाइण जी कोशिशि करे रहिया आहिनि। उन खां अलावा मैडम जे सिस्टर इहे बि असांखे मैसेज ॾिनो त असां उन्हनि खे कैश बि पुॼाए रहिया आहियूं ऐं इनशाला असांजो मदद थींदो असां ज़रूरु ॾींदासीं। रमज़ान जे महीने ताईं उन्हनि खे राशन पुॼाईंदासीं। उन्हनि जो ख़ासि पैगाम इहो ई हुयो त हैदराबाद जे DC ऐं असिस्टेंट कमिश्नर सां असांजो मतिलबु इहो ई असांजो पैगाम आहे त उन्हनि खे महिरबानी करे इहे ई असांजी कोशिशि आहे हुन ग़रीबनि ताईं राशन पुॼाए वञे, जंहिंसां जेके असां बि DCA ऑफिस ताईं कोन था पुॼी सघूं त हू ग़रीब माण्हू ऑफिस ताईं कीअं था पुॼी सघनि। महिरबानी करे उन्हनि खे घरनि ताईं वञी उन्हनि खे राशन महदूद करे पुॼाए सघनि। कैमरामैन महबूब अली जमाली सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच TV हैदराबाद जी। सब्सक्राइब कयो असांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं बि न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.